सुप्रीम कोर्ट अगुणे जज शौकत अजीज सिद्दीकी वारे केस में जनरल रिटायर फेस ब्रिगेडियर रिटायर इरफान रामी इस्लामाबाद हाईकोर्ट जे अगुणे चीफ जस्टिस अनवर कांसी ऐं अगुणे रजिस्ट्रार अरबाब आरिफ खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जनरल बाजवा ते सिधी रीत इल्ज़ाम नाहे, नोटिस जारी न कंदासीं। जिन ते इल्ज़ाम आहे उन्हनि खे जवाब ॾियण जो मौक़ो मिलणु घुर्जे। अदालत केस जी ॿुधणी जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। जेकॾहिं अवां जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि त ॿुधायो वञे जनरल्स कंहिंजा सहूलियतकार बणिजी रहिया हुआ, ही जनरल कंहिंजी सहूलियतकारी करे रहिया हुआ। जेकॾहिं इहो दुरुस्त आहे त हिकिड़े वज़ीर आज़म खे हटाए ॿिए खे आणे रहिया हूंदा त उहो केरु हो? चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां शौकत सिद्दीकी जे वकील हामिद खान खां सवाल। हामिद खान जवाब ॾींदे चयो त मुंहिंजे असील पारां लॻायल इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। चीफ जस्टिस चयो त छा फौजी ऑफिसर्स पाण वज़ीर आज़म थियण जो ख़्वाहिशमंद हो? अवां सहूलियतकारनि खे धुर बणायो आहे, फ़ाइदो खणंदड़नि खे छो नाहे धुर बणायो वियो? शौकत सिद्दीकी चयो त तक़रीर में फ़ाइदो हासिल कंदड़नि जो नालो न खंयो हो। छा हाई कोर्ट जे चीफ जस्टिस या बेंच जोड़ी जेका फेज़ हमीद चाहे रहियो हो? सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जमाल खान मंदोखेल जो वकील हामिद खान खां सवाल। हामिद खान जवाब ॾींदे चयो त जेको फेज़ हमीद चाहे रहियो हो उहो ई थियो। फेज़ हमीद 2018 जी इलेक्शन खां पहिरीं नवाज शरीफ जी ज़मानत न चाहे रहियो हो। जस्टिस जमाल मंदोखेल सवाल कयो त नवाज शरीफ जे अपीलुनि ते कहिड़ो फ़ैसिलो थियो? हामिद खान जवाब ॾिनो त नवाज शरीफ जे अपीलुनि ते हाणे फ़ैसिलो थियो आहे, जंहिं में नवाज शरीफ बरी थियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी अमेरिका जे दौरे दौरान अमेरिका जे अहम हुकूमती ऐं फौजी अमलदारनि सां मुलाक़ातूं। बतरफ़न लाॻापन ऐं इलाक़ाई सलामती ऐं आलमी तकरारनि जे हल बाबति ख़्यालनि जी ॾेवट। एंटोनी ब्लिंकन, जनरल लाइट ऐं अमरीकी दिफ़ा वारे सेक्रेटरी विक्टोरिया न्यूलैंड पारां पाकिस्तान सां दहशतगर्दी जे ख़ात्मे, दिफ़ाई शोबे में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। आर्मी चीफ पारां कश्मीर मसइले खे गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि तहत हल करण जी अहमियत खे उजागर कयो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर परडे॒ह में तरसियल पाकिस्ताननि सां मुलाक़ात बि कई। आर्मी चीफ चयो त परडे॒ह में तरसियल पाकिस्तानी मुल्क जा सफ़ीर ऐं सरमायो आहिनि। का बि अदालत कश्मीरनि खां संदन हक़ नथी खसे सघे। भारतीय सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे जुतीअ बराबर बि नथा समझूं। वालारल कश्मीर जे हवाले सां को बि हिक तरफ़ो क़दम क़बूल न कंदासीं। मुज़फ़राबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिबि हल थियणु घुर्जे। कश्मीरनि सियासी, सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखी वेंदी। मुल्क में आम चूंडूं थियण वारियूं आहिनि, को बि मसइलो नाहे। चूंडुनि जूं तयारियूं मुकमल आहिनि। केपी में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारे जी चेक पोस्टुनि ते दहशतगर्दनि जा हमला, 4 एहलकार शहीद। खैबर में चेक पोस्ट ते हमलो कयो वियो, 2 सिक्योरिटी एहलकार शहीद, 5 ज़ख़्मी। टांक में दहशतगर्दनि पुलिस लाइन ते हमलो कयो, 2 एहलकार शहीद, 2 ज़ख़्मी। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 1 दहशतगर्द मारिजी वियो। सिंध में भाण जी अणाट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत वफ़ाक़ी हुकूमत, सिंध सरकार समेत 5 डिविज़नल कमिश्नर्स ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। 10 जनवरी ताईं जवाब तलब। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी चयो त छा हुकूमत भाण जी फ़रहामीअ जी कोटा मुक़ररु कंदी आहे? सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भाण जी हथरादू, खोट ऐं ब्लैक ते विकिरो ख़िलाफ़ आबादकारनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। मीरपुखास, झोल, झुलो ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन चयो त भाण जी हथरादू खोट पैदा कई वई आहे, आबादकारनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो। कराचीअ में नीपा पुल हेठां ज़ोरदार धमाको, औरत मारिजी वई, 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस चयो आहे त शुरूआती जांच मूजिबि धमाको गैस पाइपलाइन जो थियो।
पनवाकिल में गैस जी लोड शेडिंग खिलाफ औरतुनि जो देगड़ियूं तवा ऐं चमचा खणी एहतजाज। मुसाहिरीन चयो त गैस न हुजण सबबि रध पचाव में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। ॿार स्कूल बि वक़्त ते नथा वञी सघनि। मामले जो नोटिस वठी गैस जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। खैरपुर पुलिस पारां 2 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ नवाबशाह में मुज़ाहिरो ऐं धरणो। खैरपुर पुलिस पारां नौजवान ज़ीशान खोखर समेत 2 ॼणनि खे मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ धरणो खंयो वियो। मुज़ाहिरीन चयो त खैरपुर पुलिस 2 नौजवाननि खे कूड़े मुक़ाबले में मारे ज़ुल्म कयो आहे। मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जाम शोरो में मेहरान यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जो टर्म बैक पॉलिसी ख़िलाफ़ 3 ॾींहं बि मुज़ाहिरो ऐं धरणो। मेहरान यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि तरफ़ां 3 ॾींहनि खां टर्म बैक पॉलिसी ख़िलाफ़ यूनिवर्सिटी जी मुख्य इटारो धरणो जारी। शागिर्दनि तरफ़ां टर्म बैक पॉलिसी ख़त्म करण जो मुतालबो। कंदकोट में गैर कानूनी तौर तरसियल परडेहिन खे नेकाली न ॾियण ख़िलाफ़ रैली। जसकम ऐं जसाफ जे सर ते गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत ॿियनि गैर मुल्कनि ख़िलाफ़ रैली कढी वई। मुज़ाहिरीन चयो त सिंध में गैर कानूनी तौर तरसियल परडेहिन खे वापसि पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं मोकिलण लाइ फौरी तौर क़दम खंया वञनि।